सूरह शूरा रुकू नंबर 4। ऐं जेका बि औखाई अव्हांखे पहुचंदी आहे सा अव्हांजे हथनि जी कमाई सबबु आहे। ऐं घणनि गुनाहनि खां त ख़ुदा दरगुज़र कंदो आहे। ऐं अव्हीं ज़मीन में भॼी आजिज़ करण वारा न आहियो। ऐं अलाह खां सवाइ अव्हांजो न को कारसाज़ ऐं न को मददगार आहे। ऐं संदसि निशानियुनि मां दरिया में जबलनि वांगुरु जहाज़ हलंदा आहिनि। जेकॾहिं ख़ुदा घुरे हा त वाहन खे झले पोइ ॿेड़ा दरिया जे पिनीअ ते हलण खां बीही रहनि। बेशक उन में सभु कंहिं सब्र कंदड़ लाइ निशानियूं आहिनि। या हलाक करी तंहिं सबबा जो कमायूं ऐं अफ़ुओ थो करे घणनि खां। ऐं त जेकी असांजे आयतुनि बाबति झगड़ो कंदा आहिनि से ॼाणनि त उन्हनि लाइ छोटकारो न आहे। पोइ जेकी अव्हांखे ॾिनो वियो आहे सो कुझु बि हुजे उहो दुनियावी हयाती जो थोरो सामान आहे। ऐं जेकी अल्लाह वटि आहे सो भलो आहे। भलो ऐं हमेशह रहण वारो उन्हनि लाइ आहे जिन ईमान आंदो आहे ऐं पंहिंजे रब ते भरोसो कंदो आहिनि। ऐं उन्हनि लाइ बि जेकी वॾनि गुनाहनि ऐं बेहयाइनि खां पासो कनि था। ऐं जॾहिं कावड़िबा आहिनि तॾहिं उहे बख़्शींदा आहिनि। ऐं जिन पंहिंजे पालणहार जो हुकुम मञियो ऐं निमाज़ पढ़ी ऐं संदन कम पाण में सलाह सां हूंदो आहे। ऐं जेकी खेनि रिज़्क़ ॾिनोसूं तंहिं मां ख़र्चींदा आहिनि। ऐं उहे अहिड़ा आहिनि जो जॾहिं खेनि को ज़ुल्म पहुचे तॾहिं मज़लूम जो मुनासिब बदिलो वठंदा आहिनि। ऐं मदाई जो बदिलो अहिड़ी मदाई आहे। पोइ जेको माफ़ करे ऐं सुलह करे तंहिंजो अजुर अल्लाह ते आहे। बेशक अल्लाह ज़ालिमनि खे दोस्त न रखंदो आहे। ऐं बेशक जेकी पंहिंजे ईज़ाइजण खां पोइ वेर वठनि तिन ते का ॾोरापे जी वाट कान आहे। ॾोरापे जी वाट रुॻो उन्हनि ते आहे जेके माण्हुनि खे ईज़ाईंदा आहिनि ऐं मुल्क में नाहक फ़साद विझंदा आहिनि। उन्हनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। ऐं अलबत जेको सब्र करे ऐं बख़्शे त बेशक उहो अफ़्व हिमत जे कमनि मां आहे।